ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 30/11/2024। मीठा मीठा बाप दादा जवंता मीठे मीठे ॿार। सन शोज़ फादर मनमत खे छॾे करे श्रीमत ते हलो तॾहिं बाप जो शो करे सघंदा। प्रश्न आहे, कंहिं ॿारनि जी रक्षा बाप ज़रूरु कंदा आहिनि। जो ॿार सचा आहिनि उन्हनि जी रक्षा ज़रूरु थींदी आहे। अगरि रक्षा न थींदी आहे त अंदरि में ज़रूरु कोई न कोई झूठ हूंदो। पढ़ाई मिस करणु, संशय में अचणु माना अंदरि में कुझु न कुझु झूठ आहे। पढ़ाई मिस करणु, संशय में अचणु मतिलबु अंदरि कोई न कोई झूठ आहे। उन्हनि खे माया अंगूरी मारे ॾींदी आहे। प्रश्न ॿियो, कंहिं ॿारनि जे लाइ माया चिंबक आहे। जो माया जी ख़ूबसूरती जे तरफ़ आकर्षित थी वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ माया जीअं चिंबक जो कमु कंदी आहे। श्रीमत ते हलण वारा ॿार आकर्षित न थींदा। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था। ही त ॿारनि निश्चय कयो आहे कि रूहानी बाप असां रूहानी ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, जंहिंजे लाइ गायन आहे आत्मायूं परमात्मा अलॻि रहे बहुकाल। मूल वतन में अलॻि न रहंदा आहियूं, हुते त सभु इकट्ठा रहंदा आहिनि। अलॻि रहंदा आहिनि त ज़रूरु आत्मायूं हुतां खां विछुड़ंदियूं हूंदियूं, अची करे पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाईंदियूं हूंदियूं। सतो प्रधान खां उतरदे तमो प्रधान ठहींदियूं हूंदियूं, तॾहिं त सॾु बि कंदियूं आहिनि कि हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो। बाप बि चईंदा आहिनि असां हर 5000 वर्ष पोइ ईंदा आहियूं। इहा सृष्टि जो चक्कर ई 5000 वर्ष जो आहे। अॻियां त इहे न ॼाणंदा हुयो। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि त ज़रूरु कोई तन द्वारा ई सम्झाईंदा न, मथां खां कोई आवाज़ त न करे सघंदा आहिनि। न शक्ति व प्रेरणा आदि जी कोई ॻाल्हि ई न आहे। तव्हां आत्मा शरीर में अची करे वार्तालाप कंदियूं आहियो न। हिते शक्ति व प्रेरणा जी कोई ॻाल्हि न आहे। हिते बाबा आत्मायूं बाबा चवंदा आहिनि तव्हां आत्मायूं अची करे वार्तालाप कंदियूं आहिनि। वैसे मां बाप बि चवंदा आहिनि मां बि शरीर द्वारा डायरेक्शन ॾींदो आहे। पोइ हुन ते जो जेतिरो हलंदा आहिनि पंहिंजो ई कल्याण कंदा आहिनि। श्रीमत ते हलनि व न हलनि, टीचर जो ॿुधनि न ॿुधनि, पंहिंजे ई कल्याण व अकल्याण कंदा आहिनि। न पढ़ंदा त ज़रूरु फेल थींदा न, इहे बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। शिव बाबा सां सिखी करे पोइ ॿियनि खे सेखारिणो आहे। फादर शो सन जिस्मानी फादर जी ॻाल्हि न आहे, इहे रूहानी बाप आहे जो पंहिंजे सन खे शो कंदो आहे। त असांखे बि बाबा जी श्रीमत ते हली करे बाबा जो शो करिणो आहे। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो जेतिरो असां श्रीमत ते हलंदासीं ओतिरो बाबा सां वरसो पाईंदासीं। पूरो हलण वारा ऊच पद पाईंदा, न हलण वारा ऊच पद न पाए सघंदा। बाप त चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा पाप कटिजी वञनि। रावण राज्य में तव्हांजे मथां पाप त ॾाढा चढ़िया आहिनि। विकार में वञण सां ई पापात्मा थींदा आहियूं न। पुण्य आत्मा पापात्मा ज़रूरु थींदा आहिनि। पुण्य आत्मा जे अॻियां पापात्मायूं वञी करे मथो टेकदियूं आहिनि। पुण्य आत्माउनि जे अॻियां वञी करे पापात्मायूं मथो टेकदियूं आहिनि। मनुष्यनि खे पतो ई न आहे कि देवताऊं जो पुण्य आत्मा हुआ उहे ई पुनर्जन्म में ईंदे ईंदे पापात्मा ठहींदा आहिनि। उहे त सम्झंदा आहिनि इहे सदैव पुण्य आत्मा आहिनि देवताऊं, लेकिन बाबा असांखे चक्कर जो राज ॿुधाए करे ॿुधाईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि पुनर्जन्म वठंदे वठंदे तमो प्रधान अची करे पहुचंदा आहिनि। जॾहिं बिल्कुलु पापात्मा थी वेंदा आहिनि त पोइ बाप खे सॾु कंदा आहिनि। जॾहिं पुण्य आत्मा आहिनि त यादि करण जी दरकार ई न रहंदी आहे। त इहे ॿारनि खे सम्झाइणो आहे, सर्विस करणी आहे। बाप त न वञी करे सभिनि खे ॿुधाईंदा न, ॿार सर्विस करण लाइक़ु आहिनि त ॿारनि खे ई वञिणो खपे न। मनुष्य त दिन प्रतिदिन असर थींदा वेंदा आहिनि। पहचान न हुजण जे कारण बकवास करण में देरी न कंदा आहिनि। मनुष्य चवंदा आहिनि गीता जो भॻवानु श्री कृष्ण तव्हां सम्झाईंदा आहियो उहो त देहधारी आहे, उन्हनि खे देवता चवंदा आहियूं।
श्री कृष्ण के बाप न चईंदासीं, इहे त सभु फादर खे यादि कंदा आहिनि। आत्माउनि जो फादर त ॿियो कोई हूंदो न आहे। इहे प्रजापिता ब्रह्मा बि चईंदा आहिनि निराकार फादर खे यादि करो। इहे कॉर्पोरियल फादर थी वेंदो आहे। सम्झाइबो त ॾाढो आहे, कई पूरो न सम्झी करे उल्टो रास्ते वठी जंगल में वञी करे पईंदा आहिनि। बाप त रास्तो ॿुधाईंदा आहिनि स्वर्ग में वञण जो, पोइ बि जंगल तरफ़ हली वेंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे जंगल तरफ़ वठी वञण वारो आहे रावण। तव्हां माया सां हार खाईंदा आहियो, रास्तो भुलिजी वेंदा आहियो त पोइ हुन जंगल जे कांटा ठही वेंदा आहियो। उहो पोइ स्वर्ग में देरी सां ईंदा। हिते तव्हां आया ई आहियो स्वर्ग में वञण जो पुरुषार्थ करण लाइ, है न। लेकिन जो ज्ञान में ईंदा आहिनि लेकिन कांटा ठही वेंदा आहिनि त उहे ईंदा स्वर्ग में, लेकिन देरी सां ईंदा। त्रेता खे बि स्वर्ग न चईंदासीं, 25% कम थी वेंदो आहे न। त हिते आया ई आहियो पुराणी दुनिया छॾे नई दुनिया में वञण लाइ। त्रेता खे बि नई दुनिया न चईंदासीं। नापास वारा त्रेता युग में हली वेंदा, छो जी रास्तो ठीकु न पकड़ंदा आहिनि, हेठि मथे थींदा रहंदा आहिनि। तव्हां महसूसु कंदा आहियो जो यादि हुजणी खपे, उहा न रहंदी आहे न। स्वर्गवासी जो ठहींदा आहिनि उन्हनि खे चईंदासीं सुठा पास। त्रेता वारा नापास में गिनती में ईंदा। तव्हां नरकवासी का स्वर्गवासी ठहींदा आहियो न, त पोइ नापास चइबो। हुन पढ़ाई में त पोइ दुबारा पढ़ंदा आहिनि। हिन में ॿियो वर्ष पढ़ण जी ॻाल्हि न आहे। जन्म जन्मांतर कल्पांतर उहो ई इम्तिहान पास कंदा आहिनि जे कल्प पहिरियों कयो आहे। ये ड्रामा जे राज खे सुठी रीति सम्झणो खपे। कई सम्झंदा आहिनि असां हली न सघंदा आहियूं, ॿुढा आहियूं त उन्हनि जो हथु पकिड़े करे हलायो त हलंदा, न त किरी पईंदा आहिनि। परंतु तक़दीर में न आहे त केतिरो बि ज़ोर ॾेई फूल ठाहिण जो, परंतु ठहींदा ई न आहिनि। अक बि फूल थींदा आहिनि न, इहे कांटा त चुभंदा आहिनि न। जेका कड़वा अक जा फूल हूंदा आहिनि उहे बि कम से कम फूल त ठाहींदा आहिनि। लेकिन बाबा चईंदा आहिनि कई बार त कांटा ठही वेंदा आहिनि जो चुभंदा आहिनि। मतिलबु यज्ञ में कुझु न कुझु उल्टो सुल्टो कमु करे माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि। हिकु आहे कि यज्ञ जे अंदरि ई पंहिंजी ई मन मर्जी हिसाब सां हले, हिकु हले कि यज्ञ जे ॿाहिरि वञी करे सभु यज्ञ जी ॻाल्हियूं उल्टी सुल्टी रीति माण्हुनि खे ॿुधाए करे डिससर्विस करे, उन्हनि खे कांटा चईंदासीं। बाप केतिरो सम्झाईंदा आहिनि। कल्ह तव्हां जी शिव जी पूजा कंदा आहियो, उहा अॼु तव्हांखे पढ़ाइनि था। हर ॻाल्हि में पुरुषार्थ जे लाइ ई ज़ोर ॾिबो आहे। ॾिसबो आहे न, माया सुठे सुठे फूलनि खे हेठि किराए ॾींदी आहे, हॾु गुॾु ई तोड़े छॾंदी आहे, जंहिंखे पोइ ट्रेटर चइबो आहे। जो हिकु राजधानी छॾे ॿिए में हली वेंदा आहिनि उन्हनि खे ट्रेटर चइबो आहे न। बाप बि चईंदा आहिनि मुंहिंजो ठही करे पोइ माया जो ठही वेंदा आहे, पोइ हुनखे ट्रेटर चइबो। उन्हनि जी चलन ई अहिड़ी थी वेंदी आहे। हाणे बाप माया सां छुड़ाइण आया आहिनि। ॿार चईंदा आहिनि माया ॾाढी दुस्तर आहे, पंहिंजी तरफ़ ॾाढो खीचे वठंदी आहे। माया जहिड़ी चुंबक आहे, हिन समय चुंबक जो रूप धरंदी आहे न माया। केतिरी ख़ूबसूरती दुनिया में वधी वई आहे। अॻियां इहा बाइस्कोप आदि थोरी हुया, इहे सभु 100 वर्ष में निकिता आहिनि। बाबा त अनुभवी आहे जो ॿारनि खे हिन ड्रामा जी गुह्य राज खे सुठी रीति सम्झणो खपे। त ॿारनि खे हिन ड्रामा जी गुह्य राज खे सुठी रीति सम्झणो खपे। हर हिकु ॻाल्हि एक्यूरेट नूंदल आहे। 100 वर्ष में इहे जीअं बहिश्त ठही वेंदा आहिनि ओपोज़िशन जे लाइ त सम्झाइबो आहे। हाणे स्वर्ग ॿियो ई जल्दी थियणो आहे, अञा स्वर्ग ॿियो ई जल्दी थियणो आहे। साइंस बि ॾाढो कम में ईंदी। इहे त ॾाढो सुख ॾियण वारी बि आहे न। उहो सुख स्थाई थी वञे, उन जे लाइ न पुराणी दुनिया जो विनाश बि थियणो आहे।
छो जो हिन समय साइंस सां सुख बि आहे त दुख बि आहे, लेकिन हुन सां सदा ई सुख मिले त हिन पुराणी दुनिया जो विनाश थियणो आहे। सतयुग में सुख ई भारत जे सतयुग जा सुख भारत जे भाग्य में आहिनि। उहे त ईंदा ई पोइ आहिनि जॾहिं भक्ति मार्ग शुरू थींदो, तॾहिं जॾहिं भारतवासी किरंदा आहिनि तॾहिं ॿिया धर्म वारा नंबरवार ईंदा रहंदा आहिनि। भारत किरंदे किरंदे हिकदमि पट ते चढ़ी वेंदो आहे, पोइ चढ़णो आहे। इहे बि चढ़ंदा ऐं पोइ किरंदा आहिनि। केतिरो किरंदा आहिनि ॻाल्हि न पुछो। कोई त मञंदा ई न आहिनि कि बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। सिर्फ़ु सर्विसेबल ॿार जंहिंजी बाप महिमा कंदा आहिनि उहो बि माया जे चंबे में अची वेंदा आहिनि। कुश्ती थींदी आहे न, माया बि अहिड़ी लड़दी आहे, हिकदमि पूरो ई किराए ॾींदी आहे। अॻियां हली तव्हां ॿारनि खे मालूम पवंदो माया हिकदमि पूरो सुलाए ई ॾींदी आहे। पोइ बि बाप चवंदा आहिनि हिकु बार ज्ञान ॿुधो त स्वर्ग में ज़रूरु ईंदो, बाक़ी पद त न पाए सघंदा न। कल्प पहिरियों जंहिंजो पुरुषार्थ कयो वह पुरुषार्थ किरंदे कंदे कंदे किरी पिया, ईअं ई हाणे बि किरंदा ऐं चढ़ंदा। हार ऐं जीत थींदी आहे, सॼो मदार ॿारनि जी यादि ते आहे। ॿारनि खे इहे अखुट खज़ानो मिलंदो आहे न, उहा त केतिरा लखनि जो देवालो मारंदा आहिनि। कोई लखनि जो धनवान ठहींदो आहे, सो बि हिकु जन्म में, ॿिए जन्म में थोरी एतिरो धन रहंदो। कर्म भोग बि ॾाढो आहे न। हुते स्वर्ग में बि कर्म भोग जी ॻाल्हि हूंदी न आहे। हुते स्वर्ग में त न हूंदी आहे। हिन समय त 21 जन्मनि जे लाइ केतिरो जमा कंदा आहियो न। जो पूरो पुरुषार्थ कंदा पूरो स्वर्ग जो वरसो पाईंदा। बुद्धि में रहणो खपे असां बराबरि स्वर्ग जो वरसो पाईंदा आहियूं। इहे ख़्यालु न करिणो आहे कि पोइ हेठि किरंदासीं। इहा सभिनि खां जास्ती किरिया हाणे पोइ चढ़णो ई आहे। ऑटोमेटिकली पुरुषार्थ बि थींदो रहंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि ॾिसो माया केतिरी प्रबल आहे, मनुष्यनि में केतिरो अज्ञान भरियलु आहे न। अज्ञान जे कारण बाप खे बि सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। बाप भारत केतिरो फर्स्ट क्लास हुयो, तव्हां सम्झंदा आहियो। असां हीअं हुयासीं, हाणे हीअं ठहिया आहियूं। हिन देवताउनि जी महिमा केतिरी आहे, परंतु कोई ॼाणंदो न आहे। तव्हां ॿारनि जे सवाइ तव्हां ई ॼाणंदा आहियो। बेहद जो बाप ज्ञान जो सागर अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। पोइ बि माया ॾाढनि खे संशय में लाहे ॾींदी आहे। कूड़ कपट छॾंदा ई न आहिनि। तॾहिं बाप चवंदा आहिनि सचो सचो पंहिंजो चाट ॾिसो, परंतु देह अभिमान जे कारण सच न ॿुधाईंदा आहिनि त उहो ॿियो ई विक्रम ठही वेंदो आहे। सच ॿुधाइणो खपे, न त ॾाढी सज़ा खाइणी पवंदी। गर्भ जेल में बि ॾाढी सज़ा मिलंदी आहे। चवंदा आहिनि तौबा तौबा, हाणे ईअं कमु न कंदासीं। जीअं कंहिंखे मार मिलंदी आहे न त बि ईअं माफ़ी मांगदा आहिनि, सज़ा मिलण ते बि ईअं कंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो माया जो राज्य कॾहिं खां शुरू थियो। पाप कंदा रहंदा आहिनि। बाप ॾिसंदा आहिनि इहे केतिरो मिठो मिठो मुलायम न ठहींदा आहिनि। बाप केतिरो मुलायम ॿार मिसल थी हलंदा आहिनि, छो जी ड्रामा में हलंदा रहंदा आहिनि। मुलायम नंढे ॿार मिसल बाबा हलंदा आहिनि, छो जी ड्रामा ते हलंदा रहंदा आहिनि। चवंदा आहिनि जो थियो ड्रामा जी भावी, सम्झाईंदा बि आहिनि अॻियां पोइ ईअं न थिए। इहे बाप दादा ॿई इकठा आहिनि। दादाजी मत पंहिंजी आहे, ईश्वर मत पंहिंजी आहे। सम्झाइणो खपे कि इहे मत, सम्झणो खपे कि इहे मत केरु थो ॾिए। इहे बि बाबा त आहे न, बाप जी त मञणी खपे न। मतिलबु ब्रह्मा बाबा बि असांजा बाबा त आहिनि, बाबा जी मञणी खपे। बाबा त वॾो बाबा आहे, इन करे बाबा चवंदा आहिनि ईअं ई सम्झो। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि, न सम्झो त पद बि कमु पाईंदो। ड्रामा जे प्लान अनुसार बाप बि आहे त दादा बि आहिनि। बाप जी श्रीमत मिलंदी आहे। माया अहिड़ी आहे जो महावीर पहलवाननि सां बि कोई न कोई उल्टो कमु कराए ई ॾींदी आहे। सम्झिबो आहे इहे बाप जी मत ते न आहिनि, ख़ुदि बि फील कंदा आहिनि मां पंहिंजी आसुरी मत ते आहियां। श्रीमत ॾियण वारा अची करे उपस्थित थिया आहिनि, उन्हनि जी आहे ईश्वरीय मत। बाप ख़ुदि चवंदा आहिनि इन्हनि जी अगरि कोई अहिड़ी मत मिली बि वई ब्रह्मा बाबा जी, त बि मां उनखे ठीकु करण वारो मां वेठो आहे न, शिव बाबा।
पोइ बि असां रथ वरितो आहे तॾहिं एतिरी गाली खाधी अथई न त कॾहिं गारियूं खाए, मुंहिंजे कारण गारियूं खाइणी पवंदियूं आहिनि। त इन्हनि जी बि संभाल करणी पई न। बाप ज़रूरु रक्षा कंदा आहिनि असांजी। हिन करे बाबा खे यादि करे हलो, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलो। भले असांखे माण्हू गारियूं ॾींदा रहनि त बि बाबा असांजी रक्षा कंदा आहिनि। जीअं ॿारनि जी रक्षा बाप कंदा आहिनि न, जेतिरो सचाई ते हलंदा ओतिरी रक्षा थींदी आहे न। कूड़नि जी रक्षा न थींदी, उन्हनि खे त पोइ सज़ा क़ाइमु थी वेंदी आहे, उन्हनि जी त सज़ा क़ाइमु थी वेंदी आहे। इन करे बाप सम्झाईंदा आहिनि, माया त हिकदमि नक सां पकिड़े करे ख़तमु करे ॾींदी आहे। सचा ख़ुदि फील कंदा आहिनि, माया खाई वठंदी, पोइ पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि, है न। सचा ख़ुदि फील कंदा आहिनि कि माया असांखे खाई वठंदी, त पोइ पढ़ाई छॾे छॾंदा आहिनि। ॿार ख़ुदि फील कंदा आहिनि कि माया खाई वठंदी आहे, पोइ पढ़ाई छॾे छॾंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि पढ़ाई ज़रूरु पढ़ो। अच्छा, कंहिंजो दोष आहे इन में जहिड़ो जो कंदो सो भविष्य में पाईंदो, है न, सो भविष्य में पाईंदो। श्री हाणे दुनिया बदिले थी, माया अहिड़ी अंगूरी मारे ॾींदी आहे जो उहा ख़ुशी न रहंदा। पोइ चिल्लाईंदा आहिनि, बाबा पतो न छा थियो, युद्ध जे मैदान में ॾाढो ख़बरदार रहंदा आहिनि कि काथां कोई अंगूरी न मारे। पोइ बि जास्ती ताक़त वारा हूंदा आहिनि त ॿियनि खे बि किराए ॾींदा आहिनि, पोइ ॿियो ॾींहं ते रखंदा आहिनि। इहा माया जी लड़ाई जो अंत ताईं हलंदी रहंदी, हेठि मथे थींदा ई रहंदा। कई ॿार सच न ॿुधाईंदा आहिनि, इज़त जो ॾाढो डर रहंदो आहे, पतो न बाबा छा चईंदा। हाणे ताईं सच ॿुधायो न आहे जेसिताईं सच न ॿुधायो तेसिताईं अॻियां न हली सघंदा, है न। इन करे बाबा खे ज़रूरु पत्र लिखी करे योग में वेही करे सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं खपनि, न त असां अॻियां न वधी सघंदासीं। अंदरि में खटकंदो रहंदो आहे, पोइ वृद्धि थी वेंदी आहे। आपे ई सच कॾहिं न ॿुधाईंदा आहिनि। चओ त सम्झंदा आहिनि इहे बाबा खे ॿुधाईंदो त असां बि ॿुधाए ॾियूं। चईंदा आहिनि किथे आहिनि त सम्झंदा आहिनि इहे ॿुधाईंदो त मां बि ॿुधाए ॾींदमि। माया ॾाढी दुस्तर आहे। भला चईंदा आहिनि न, अच्छा मां त नथो ॿुधायां, इहे ॿुधाईंदो त मां बि ॿुधाए छॾंदमि। त बाबा चईंदा आहिनि सम्झिबो आहे उन्हनि जी तक़दीर में एतिरो उच्च पद न आहे त सर्जन सां छिपाईंदा रहंदा आहिनि। लेकिन असां त हुननि जे लाइ ई आया आहियूं, त हुननि खे त ॿुधाइणो खपे न, तॾहिं त अॻियां वधंदासीं न। भूत त सभिनि में आहिनि। बाबा चईंदा आहिनि छिपाइण सां बीमारी छुटंदी न आहे, जेतिरो छिपाईंदा ओतिरो किरंदा रहंदा। भूत त सभिनि में आहे। जेसिताईं कर्मातीत अवस्था न ठहे तेसिताईं क्रिमिनल आई बि छॾंदा न आहे। सभिनि खां वॾो दुश्मन आहे काम। कई किरी पईंदा आहिनि। बाबा त बार बार सम्झाईंदा आहिनि न, शिव बाबा जे सवाइ कोई देहदारी खे यादि न करिणो आहे। कई त अहिड़ा पका आहिनि जो कॾहिं कंहिंखे यादि ई न कंदा आहिनि। पतिव्रता स्त्री थींदी आहे न, उन्हनि जी कुबुद्धि न वेंदी आहे। पतिव्रता स्त्री जेकी हूंदी आहे, पतिव्रता आत्मा अगरि जेकी हूंदी, असां आत्मा आहियूं। वैसे बाबा इहे दुनिया वारनि जे लाइ चवनि था कि जेकी पतिव्रता स्त्री आहे न, उन्हनि जी कुबुद्धि ॿियनि ते न वेंदी आहे। त असां बि अगरि शिव खे पंहिंजो सचो साजन मञंदा आहियूं त असांजी बुद्धि में बि कोई बि आत्मा न अचणी खपे। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, असांखे पढ़ाइण वारो स्वयं ज्ञान सागर बेहद जो बाप आहे। इन में कॾहिं संशय न लाहिणो आहे। कूड़ कपट छॾे पंहिंजो सच चाट रखिणो आहे। देह अभिमान में अची करे कॾहिं बि ट्रेटर न ठहिणो आहे।
ॿियो आहे ड्रामा खे बुद्धि में रखी बाप समान ॾाढो मिठो मुलायम नम्र ठही करे हलणो आहे। बाबा चई न इहे नंढे ॿारनि वांगुरु पंहिंजो अहंकार न ॾेखारिणो आहे असांखे, पंहिंजी मत छॾे हिकु बाप जी ई श्रेष्ठ मत ते हलणो आहे, पंहिंजो अहंकार न ॾेखारिणो आहे, पंहिंजी मत छॾे हिकु बाप जी ई श्रेष्ठ मत ते हलणो आहे। वरदाना हिकु बाप जे लव में लवलीन थी मंज़िल ताईं पहुचण वारा सर्व आकर्षण मुक्त ठहो। बाप दादा ॿारनि खे पंहिंजे स्नेह सहयोग जी गोद में विहारे करे मंज़िल ते वठी वेंदा आहिनि, वठी था वञनि। इहे मार्ग महिनत जो न आहे, लेकिन जॾहिं हाईवे जे बजाए गलियुनि में हली वेंदा आहियो त मंज़िल जे निशाने सां ॿियो अॻियां वधी वेंदा आहियो। पोइ लौटण में महिनत करणी पवंदी आहे, है न। जॾहिं हाईवे खां गलियुनि में हली वेंदा आहियूं न त असांखे पोइ वापसि हाईवे जे रूट ते हलण लाइ महिनत करणी पवंदी आहे, मतिलबु वापसि लौटण में, मतिलबु कंहिं न कंहिं ॻाल्हियुनि में फसी वेंदा आहिनि। असांखे बाबा जो मत ॾिनई अथई, असांखे उन ई मत ते हलंदो रहणो आहे, किथे फसिणो न आहे। महिनत सां बचण जो साधन आहे हिक जी ई मोहबत में रहो। महिनत सां बचण जो साधन छा आहे? हिक जी ई मोहबत में रहो। हिकु बाप जे लव में लीन थी करे हर कार्य करो त कुझु बि ॾेखाए में ई न ॾींदो। हिकु बाप जी लव में लवलीन थी करे कर्म करो त ॿियो कुझु ॾेखाए में ई न ईंदो। सर्व आकर्षण मुक्त थी वेंदासीं, है न। त अॼु चेक कजो, मां विच विच में चेक कजो, कर्म कंदे हुए बसि बाबा जी यादि, ॿियो कुझु बि यादि न अचे। आवाज़ूं ईंदी रहनि, थींदो रहे, लेकिन हा अगरि घर में गैस वैस ते कमु था करो या अखियूं बंदि न कजो हिकु सेकेंड जे लाइ, है न। ज़्यादा देरि न लव में लीन थी वञिजो, पोइ कर्म योगी थी वञिजो। स्लोगन आहे कर्म योगी में बि बाबा सां गॾु थी करे कंदव। स्लोगन आहे पंहिंजी ख़ुशनसीबी जो अनुभव चहिरे ऐं चलन सां करायो। पंहिंजी ख़ुशनसीबी जो अनुभव चहिरे ऐं चलन सां कराईंदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।